दासिन हैदराबाद क़ौमी शाहरा ते डंपर कोच में टक्कर के नतीजे में 12 मुसाफ़िर ज़ख्मी थी पिया आहिनि। उन हवाले सां तफ़सील मालूम कंदा अब्दुल रसूल चांडियो खान। जी अब्दुल रसूल, छा तफ़सील आहे? जी हाँ, बिल्कुल। कराची का पंजाब तरफ ईंदड़ मुसाफ़िर कोच डंपर जे नतीजे में 12 मुसाफ़िर ज़ख्मी थी पिया आहिनि। जंहिं ज़ख्मी जेके मुसाफ़िर आहिनि उन्हनि खे हिन वक़्तु तिबे इमदाद लाइ सिविल अस्पताल हैदराबाद दाख़िल कयो वियो आहे। जीअं त मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त छलगिरी थाणे जे हद मियाणी फॉरेस्ट वटि तेज़ रफ़्तार डंपर मुसाफ़िर कोच में टक्कर थी पियो आहे, जंहिं नतीजे में 12 मुसाफ़िर जेके आहिनि उहे ज़ख्मी थी पिया आहिनि। जॾहिं त कोच में टोटल 42 मुसाफ़िर सवार हुआ, जंहिंमां 12 मुसाफ़िर जेके आहिनि ज़ख्मी थी पिया आहिनि, जंहिंखे हिन वक़्तु सिविल अस्पताल हैदराबाद रेफर कयो वियो आहे। हीअ त मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां। ॿिए तरफ़ डंपर जो गाॾी जो जेको ड्राइवर आहे उहो पिणु फरार थी वियो आहे। हिन वक़्तु छलगिरी पुलिस पहुती आहे। वाक़े वारे हंध ते जेका गाॾियूं आहिनि उहे तहवील में वठी थाणे मुंतक़िल करे रहियूं आहिनि। जॾहिं त ज़ख्मियुनि खे हिन वक़्तु बि इमदाद जे लाइ सिविल अस्पताल हैदराबाद रेफर कयो वियो आहे। जॾहिं त गाॾी कराची खां इस्लामाबाद तरफ़ वञी रही हैदराबाद भरिसां वाक़ियो पेश आयो आहे। अब्दुल रसूल, महिरबानी।